अक्सर इहो पिणु चयो वञे थो त मौसीक़ी रूह जी ग़िज़ा आहे जेका इंसान जे दिलि खे विंदराइण सां गॾु सुरूर बख़्शींदड़ साबित थी आहे। पोइ उहा ग़िज़ा कंहिंखे कहिड़ी मिले थी त कंहिंखे कहिड़ी। उन लाइ इहो ज़रूरी न आहे त सभु क्लासिकल मौसीक़ी या नीम क्लासिकल मौसीक़ीअ खे ई ॿुधनि, पर इहो पिणु ज़रूरी आहे त उन मौसीक़ी जो महवर छा आहे। शाइर उन शाइरीअ में कहिड़े फ़िक्र जी ॻाल्हि करे थो। यकीनन शाइर पंहिंजी शाइरीअ खे बहितरीन बनाइण जी कोशिश करे थो ऐं नवां रंग ऐं ढंग ॾींदो आहे, पर इहा बि हक़ीक़त आहे त वरी उन शाइरीअ खे आवाज़ ऐं मौसीक़ीअ जे रूप में आणण बि हिकु वॾो में वॾो ऐं ॾुखे में ॾुखियो फ़न आहे, जेको हर इंसान जे वस जी ॻाल्हि न आहे, पर ख़ुदा जी ॾात आहे। दरिया जे पछाड़ ख़ुदा जी ॾात खे रिकॉर्ड करे महफ़ूज़ रखण लाइ हर दौर में मुख़्तलिफ़ इजादूं बि थींदियूं रहियूं आहिनि, पर सभ खां पहिरीं आवाज़ रिकॉर्ड करण लाइ फ़ोनूं जो इस्तेमालु कयो वियो। पोइ आहिस्ता आहिस्ता मुख़्तलिफ़ रिकॉर्डिंग जी मशीन पिणु इजाद कयूं वयूं। उन्हनि दौरनि में मक़बूल थींदड़ रिकॉर्ड मशीन केस्ट रही, जंहिंखे वठण लाइ कुनरी खां कराची ऐं केटी बंदर खां कश्मीर ताईं माण्हू वञणु पसंदि कंदा। टेप रिकॉर्ड केस्ट जो दौरु मक़बूल तौरु रहियो। ॿुधंदड़ माण्हू नए एल्बम जी केस्ट जी बुकिंग हिकु महीनो अॻुवाट करे छॾींदा हुआ, ऐं उन दौर जे फ़नकारनि जी आवाज़ महफ़ूज़ कंदड़ केस्ट घणो करे मशहूरु फ़नकारनि करे बि यादगार रही। अॼुकल्ह छा आहे त अॼुकल्ह जो दौरु अहिड़ो अची वियो आहे, जदीद इलेक्ट्रॉनिक अची वियो आहे त पुराणी सभु शइ ख़तमु थी वई। पुराणा रेडिया हूंदा हुआ, माण्हू ॿुधंदा हुआ ऐं टेप हूंदा हुआ, केस्टूं वठंदा हुआ। केस्टनि जो दौरु आहिस्ते आहिस्ते ख़तमु थी वियो। पोइ मुंहिंजे बाबे ॾिठो त केस्टूं ख़तमु थियनि पियूं, हिन खे आउं गॾु करे रखां त अॻिते अहिड़ो दौरु ईंदो जो वरी केस्टनि जी माण्हू ॻोल्हा कंदा, ऐं बिल्कुलु हले पियो अहिड़ो दौरु। के माण्हू अहिड़ा ईंदा आहिनि जेके असांखां पुछा कंदा आहिनि, बाबा केस्टूं ॾियो, त असां उनखे चवंदा आहियूं विकिणो कोन था, बाक़ी वठी असां वटि रखंदा आहियूं। ऐं छा आहे त अॼुकल्ह USB जो अची वियो आहे। केस्ट में पहिरीं 10 कलाम ईंदा हुआ, हाणे अॼुकल्ह मेमोरी कार्ड हिकिड़ो वटि जंहिंमें 250-300 कलाम अचनि था। पर आख़िर त छा आहे त केस्ट जो दौरु ॿियो हो, अॼुकल्ह जो दौरु ॿियो लोग यादगार ऐं मशहूर फ़नकारनि में उस्ताद मोहम्मद यूसुफ, उस्ताद मोहम्मद जुमन, बीबो खान, उस्ताद गुलदार अली खान, उस्ताद मंजूर अली खान, माई भागी, जलाल चांडियो, उर्स चांडियो, आबिदा परवीन, फौजिया सुमरो, सरमंद सिंधी, अलादीनू जुणेजो, अलादीनू खासकेली, उस्ताद वहीद अली खान, सुलेमान शाह, उस्ताद शफ़ी फ़कीर, सादिक फ़कीर। उर्दू तोड़े सिंधीअ में नूरजहां, लता मंगेशकर, मेहदी हसन, मोहम्मद रफ़ी ऐं ॿिया शामिल आहिनि। असां वटि मञा बिल्कुलु के पुराणा तमामु पुराणा फ़नकार पिया आहिनि। मिठू कच्छी आहे, हैदर खोसो आहे, नूरल खोसो आहे, उर्स खोसो आहे, ऐं ॿियो कासम ओठो आहे, ऐं साहिब ॾिनो हाले पोटो आहे, मोहम्मद इब्राहिम खासकेली आहे, मोहम्मद इब्राहिम आहे, मोहम्मद यूसुफ मरी आहे, मोहम्मद यूसुफ माची बि आहे, ऐं साईं सुलेमान शाह बि आहे, मञा साईं कासम अली शाह बि आहे।
पुराणा तमामु पुराणा जेके अॼुकल्ह नथा कंहिंखे मिलनि उन्हनि जूं केस्टूं पियूं आहिनि, बाक़ी आम कलाम नथा मिलनि। असां चाहे त उन केस्टनि खे कंदा आहियूं कन्वेक्ट करे माना मेमोरी कार्ड में भरे ॾींदा आहियूं, अॻिते जीअं असांजी मवाद वञे त माण्हू ॾिसनि ख़ुशि फनकारनि में कहिड़ा कहिड़ा आइटम तव्हां वटि? और शमशाद बेगम आहे, नूरजान आहे, किशोर कुमार बि आहे, लता बि आहे, ऐं मोहम्मद यूसुफ बि आहे, मोहम्मद रफ़ीक अताउल्ला नियाज़ी बि आहे, ऐं नुसरत फ़तेह अली ख़ान बि आहे। काफ़ी आहे, खानमो शेख आहे, हैदर कोसो आहे, या मिठू कच्छी आहे, या सोलंगी रमज़ान आहे, काफ़ी धणी बश्क आहे, काफ़ी अहिड़ा जेके से फनकार असां वटि पिया आहिनि सही जेके हिन टाइम ताणी दुनिया अञा ॿुधे पई। अच्छा, उहे तव्हां खां माण्हू रिकॉर्ड बि कराइण अचनि था? जी हा, काफ़ी माण्हू ईंदा आहिनि, काफ़ी फ़ोन ते जेको सो असां अपलाइड बि कंदा आहियूं, काफ़ी दोस्त ईंदा वेंदा बि आहिनि, फ़ोन बि कंदा हाणे आहिनि। त ॾिसो हिकिड़ो केस्ट जो दौरु हुयो माज़ी में, माण्हू हुनखे ॾाढो ॿुधंदा हुआ, टेप रिकॉर्डर जो वॾो दौरु हुयो, हाणे त कार्ड अची वियो हलियो, मेमोरी कार्ड अची वियो हलियो, ऐं मार्केट में खोड़ सारा कंप्यूटर होल्डर जेके मौजूदु आहिनि उहे पंहिंजा उते मोबाइलनि ते कंप्यूटरनि ते मोबाइल भरे ॾियनि था। उन्हनि में या तव्हांखे को नुक़सानु थियो आहे या उन्हनि वटि उहे साॻी आइटम मौजूदु आहिनि? या अलाह जी महिरबानी सां दोस्त असांखे अहिड़ो को बि नुक़सानु न थी सघियो, छो जो जेको कुझु असांजो चाचो समेटे रखियो आहे हू कंहिं बि कंप्यूटर वारे वटि या कंहिं अहिड़े माण्हू वटि न मिलंदो। अच्छा जी हा, ऐं कुझु दोस्त आहिनि ॿुधनि था काफ़ी अॻिते पुठिते, घणो मुआज़बी डिस्को जे पोयां कोन हूंदो आहे, सही, पर अॼुकल्ह जो जेको टाइम आहे जेके असां जहिड़ी टही आहे हू डिस्को जे पोयां आहियूं। सही, बाक़ी काफ़ी जेके माण्हू वीचारा पुराणा पिया आहिनि हू काफ़ी असांजी जेको सो ॿुधंदा आहिनि, खणी वेंदा आहिनि, दास्तान आहिनि, सभु कुझु हिते मिली वेंदो आहे उन्ही खे। अच्छा, जी हा, हाणे त केस्ट जे दौर जी उॼाणी थी गुज़री, किथे का हेकड़ ॿेकड़ त लोक इंसान वटि मौजूदु हुजनि, न त हिन वक़्तु जदीद दौर जी सुञाणप मेमोरी कार्ड आहे जंहिंमें हज़ारें गीत ऐं आवाज़ महफ़ूज़ करे सघजनि था। यादि रहे त हिन कार्ड जा जेतिरा फ़ाइदा आहिनि ओतिरा ई वरी नुक़सान बि आहिनि। कार्ड में वायरस अचण जा इम्कान तमामु घणा मिलनि था, जंहिं करे समूरो कार्ड ब्लॉक थी ख़राब थी वञे थो ऐं समूरा लोक गीत तोड़े लोक आवाज़ हमेशह जे लाइ ख़राब थी वञनि था।